नसीराबाद में बिजली की लोड शेडिंग ऐं अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त रोज़ानो 20 कलाक बिजली की लोड शेडिंग कई पई वञे। हुननि चयो त 12 वरियनि खां अस्पताल जो ॾावती कम रोलडे जो शिकार आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद में बिजली की लोड शेडिंग ऐं अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त रोज़ानो 20 कलाक बिजली की लोड शेडिंग कई पई वञे। हुननि चयो त 12 वरियनि खां अस्पताल जो अॾावती कम बि रोलड जो शिकार आहे। आगाह कयूं पिया तव्हांखे, नसीराबाद में बिजली की लोड शेडिंग ऐं अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त रोज़ानो 20 कलाक बिजली की लोड शेडिंग कई पई वञे ऐं हुननि चयो त 12 वरियनि खां अस्पताल जो अॾावती कम बि रोलडे जो शिकार बणियलु आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नसीराबाद मां, जिते बिजली की लोड शेडिंग ऐं अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त रोज़ानो 20 कलाक बिजली की लोड शेडिंग कई पई वञे। हुननि चयो त 12 वरियनि खां अस्पताल जो अॾावती कम रोलडे जो शिकार आहे। नसीराबाद में बिजली की लोड शेडिंग ऐं अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त रोज़ानो 20 कलाक बिजली की लोड शेडिंग कई पई वञे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे, नसीराबाद में बिजली की लोड शेडिंग अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अला बख्श, अस्पताल जो कम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ ऐं बिजली की लोड शेडिंग ते शहरियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। अॼु नसीराबाद में बिजली की मुसलसल लोड शेडिंग ऐं तालका अस्पताल जो अॾावती कम गुज़िरियल 12 सालनि खां मुकम्मल न थियण ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जेको नूनारी पाड़े खां शुरू थियो ऐं अर्थरवाह जी पुल ते पहुतो, जंहिंजी अॻवानी सिंगार नूनारी, एडवोकेट यूसुफ पतूजो, इनायत तुनियो, इब्राहिम जांगियो ऐं ॿियनि कई आहे। हिन मुज़ाहिरे में केतिरा ई शहरी शरीक हुया, जिन जो चवणु हुयो त नसीराबाद में रमज़ान शरीफ़ शुरू थियण शर्त रोज़ानो 20 कलाक लोड शेडिंग मामूल बणायो वियो आहे। नसीराबाद शहर के फीडर 1 फीडर 2 ॿिनि हिसनि में विरायो वियो आहे ऐं ॿिनि हिसनि में विराए हिकिड़े तबिके खे रोज़ानी तक़रीबन 10 खां 14 कलाक बिजली ॾिनी थी वञे ऐं ॿिए जेको फीडर 2 ठाहियो वियो आहे, उन फीडर 2 ते रोज़ानी 20 कलाक लोड शेडिंग मामूल बणायो वियो आहे, जेको हिकिड़ो अणबराबरी वारो सिलसिलो बि आहे ऐं शहरनि सां ज़्यादती आहे। रमज़ान शरीफ़ जे महीने में सहरीअ जे वक़्तु, इफ़्तारी जे वक़्तु, तरावी निमाज़ दौरान बिजली बंदि कई थी वञे। जेसीं ताईं इहो सिलसिलो ख़तमु न थींदो, असांजो एहतजाज जारी रहंदो। शहरनि खे बिजलीअ जी सहूलियत ॾिनी वञे ऐं जेको शेड्यूल लोड शेडिंग आहे सिर्फ़ु उहा कई वञे। इन खां अलावा शहरनि इहो बि मुतालबो कयो त नसीराबाद जी तालका अस्पताल जेका गुज़िरियल 12 सालनि खां ज़ेरे तामीर आहे, उनजो ॾावती कमु मुकमल नथो कयो वञे। हींअर ताईं नसीराबाद तालके खे तालकी अस्पताल जी सहूलियत बिल्डिंग न हुजण करे मुयसरु न आहे। इन्हनि जो मुतालबो आहे त बिना देर नसीराबाद तालके अस्पताल जो ॾावती कमु शुरू करायो, उनखे मुकमल कयो वञे ऐं हुन में अमलो बि रखियो वञे, जीअं नसीराबाद ऐं भर पासे जे अवाम खे सिहत जूं सहूलियतूं मुयसरु थी सघनि। हिननि जो चवणु आहे त जेसीं ताईं लोड शेडिंग जो अज़ाब ख़तमु नथो थिए ऐं तालके अस्पताल जो अॾावती कमु शुरू नथो थिए, तेसीं ताईं असांजो ही एहतजाज जारी रहंदो। ठीकु आहे, अला बख्श, महिरबानी, अव्हां तफ़सील ॾिना।